जी नाज़रीन, इन वक्त असां मिठी में मौजूद आहियूं। मिठी में जेका से ज़िले इंतज़ामिया थर फाउंडेशन थरकोल ब्लॉक 2 ब्लॉक 1 समेत लाॻापियल जेका इदारनि तरफ़ां थर बदिलेगा पाकिस्तान थर फेस्टिवल जेका 3 ॾींहंनि वारो आहे उहो शुरू थी वियो आहे। अॼु को ही पहिरियों ॾींहुं आहे। थर जेको हुनर आहे उनखे जेका से प्रमोट कयो पियो वञे। उन सां गॾोगॾु हिते थर जी भाॼियुनि जा मुख़्तलिफ़ स्टॉल लॻल आहिनि। थर जा जेके सक़ाफ़ती रंग आहिनि उन मेले में निकिरी पिया आहिनि। हिते मौजूदु जेका ऑफिसर आहिनि थोरे ॿार आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू छा था चवनि। गवर्नमेंट ऑफ सिंध जी जेकी एफर्ट्स उहे सभई अपॉर्चुनिटीज़ जेके आहिनि सो बिजली जे हवाले सां त अची चुकियूं आहिनि, पर ॿियूं जेके टूरिज़म जे हवाले सां आहिनि या असांजे इंडस्ट्री जे हवाले सां इहे अपॉर्चुनिटीज़ अञा ख़ाली पिया आहिनि। इहे एवेन्यूज़ अञा असां वटि ख़ाली आहिनि। असां वटि लाइव स्टॉक तमामु घणो आहे, उनखे ग्रोथ ॾेई सघिजे थी। थर मेलो जंहिंजो कलर्स ऑफ थर फेस्टिवल 2021 नालो आहे, इहो 3 ॾींहंनि ते मुश्तमिल आहे। हिन में मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स तरतीब ॾिना विया आहिनि, जंहिंमें ॿारनि जूं स्पीचिस, टेबलोज़, ड्रामाज़ ऐं ॿियूं मुख़्तलिफ़ परफॉर्मेंसिस थर जे कल्चर खे प्रोमोट करण जे लाइ मल ऐं कैमल डांस, कैमल रेस, हॉर्स रेस उन्हनि जो इनकाद बि कयो वियो आहे। अॼु जेके तव्हां हिते स्टॉल ॾिसो पिया हिननि में कोहिस्तान जो आहे, दादू जो आहे, काछे जो आहे, उमरकोट जो आहे, थर जो आहे। तमामु घणा जेके तव्हां ॾिसो पिया हिते हुनर जेके ॻोठनि में मां इन्हनि खे हिकिड़ो हुनर असां सेखारूं पिया ऐं ॿियो हुनखे हुनर खे प्रोमोट कयूं पिया। थरदी रूरल डेवलपमेंट प्रोग्राम हुनरमंदनि खे आमदनी वधाइण वारो ही प्रोग्राम आहे, जंहिंमें ही शाल जी वीविंग जो असां हिते ॾेखारियो आहे लाइव प्रोग्राम, जंहिंमें उहो ॻोठणा अॻे जेको सो उनखे फिनेंशियल पैसा कोन हूंदा, ॾाढी मुश्किलात हूंदी, उहो महांगे अघ ते शयूं ख़रीद कंदा हुआ। उन्हनि खे असां माली मदद कई आहे, माली ग्रांट ॾिनी आहे। ग्रांट ॾियण सां जेको सो उहे पंहिंजी मदद पाण तहत सामान ख़रीद कनि था ऐं लोयूं तयारु करे मार्केट ताईं उनजी रसाई कनि था। मुख़्तलिफ़ डिज़ाइननि जी असां सिखिया बि ॾिनी आहे। त थरदी बि हिननि हुनरमंदनि जे हुनर खे बचाइण लाइ इहो अहम क़दम खयो आहे। 60 खां 70 खां वधीक जेके घराणा आहिनि जेके ॻोठ टाबो मेघवाड़ में हिन क़िस्म जो कमु कनि था ऐं थरपाकर जे ॿियनि मुख़्तलिफ़ ॻोठनि में बि इहो कमु कंदा आहिनि। असांजो जेको प्रोजेक्ट आहे उहो आहे सॼो इनमें क्लाइमेट स्मार्ट एग्रीकल्चर ते, जंहिंमें जेके मुख़्तलिफ़ सीड ॿिज वग़ैरह आहिनि, जेके थरी आहिनि, जेके भाॼियुनि में थींदियूं आहिनि, ऑर्गेनिक फूड जेके तव्हां हिते ॾिसी सघंदा आहिनि में जेके थरी में भाॼियूं थियनि थियूं उहे अलॻि आहिनि ऐं जेके मुख़्तलिफ़ हिते ॿिज थियनि था उहे अलॻि आहिनि। गुआर थी, बाजर थी या ॿिया जेके बि आहिनि उहे असां हिते इनमें डिस्प्ले कया आहिनि ॾेखारण जे लाइ, त जीअं जेके माण्हू हिते अचनि था स्पेशल जेके आहिनि स्कूल्स वारा स्टूडेंट अचनि था उहे हिते अचनि ऐं हिते विज़िट कनि, ॾिसनि त जीअं अक्सर करे जेके माण्हुनि में हूंदा आहिनि उहे थरी भाॼी खे एतिरो यूज़ कोन कंदा आहिनि, पर जॾहिं त थरी भाॼी में वॾा बेनिफिट्स आहिनि ऐं हिन में जेके सीड आहिनि या जेके बिना फर्टिलाइज़र जे इहे शयूं असां हिन में हिते रखियूं आहिनि जीअं माण्हू इन में खाइनि ऐं उनजो बेनिफिट इज़ीली तव्हां आराम सां इहो वठी सघनि। लास्ट टाइम में अहिड़ा काफ़ी ज़्यादा प्रोग्राम्स कॉम्पिटिशन्स थिया हुआ जंहिंमें ॿारनि पाण हिसो वरितो हुयो, त इन सां काफ़ी ज़्यादा असांजी सिहत ते बि काफ़ी असरु पए थो, माण्हू बिल्कुलु स्ट्रॉन्ग थो थी वञे। इन करे अहिड़ी ज़्यादा एक्टिविटीज़ थियणु खपनि जीअं हिते सिंधी कल्चरल टाइप ते मेलो थियल आहे। मेले में जेका से थर जी सक़ाफ़त आहे, थर जूं भाॼियूं आहिनि, थर जा हुनर आहिनि, उन्हनि जी जेका नुमाइश आहे उहा रखी वई आहे ऐं मेलो जारी आहे। ॿुधायो वञे पियो त सुभाणे वारो जेको ॾींहुं आहे उन ते वधी जेके मुक़ाबला आहिनि उहे ॾेखारिया वेंदा। गाज़ी बजीर, अवामी आवाज़, TV न्यूज़, मिठी थरपाकर। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।